अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां काशिफ़ अली ऐं आऊं एनडी यूनिवर्सिटी मां सॉफ्टवेयर इंजीनियरिंग करे रहियो आहियां। अॼु आऊं हिन चैनल सिंधी कोडर ऐं हिकु अहिड़ी कम्युनिटी जी शुरूआति करे रहियो आहियां जिते असां यूनिवर्सिटीज़, एकेडमिक्स, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, कंप्यूटर साइंस, आईटी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, डेटा साइंस, ब्लॉकचेन, क्रिप्टो करेंसी, टेक्नोलॉजी ऐं स्टार्टअप्स जहिड़ा जे रिलेटेड टॉपिक्स जेके आहिनि उहे सवली सिंधी में डिस्कस कंदासीं। ऐं उन खां अलावा सिंधी कम्युनिटी जा जेके इंजीनियरिंग फील्ड जे रिलेटेड जेके ग़लतफ़हमियूं आहिनि उन्हनि ते बि नज़रसानी कंदासीं। असां कोशिशि कंदासीं त सिंधी इंजीनियर्स खे हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म ॾियूं जिते उहे ॿियनि सिंधी दोस्तनि सां मिली करे प्रोजेक्ट्स ते कमु कनि, हिक ॿिए जी मदद कनि ऐं सिंधी स्टूडेंट्स खे टेक्नोलॉजी जे फील्ड जे रिलेटेड गाइड कनि। कॉन्टेंट सिंधी में रखण जो मक़सदु अंदरूनी सिंध जे स्टूडेंट्स खे टारगेट करणु आहे जंहिंखे इंडस्ट्री स्किल्स, स्टार्टअप्स ऐं टेक्नोलॉजी जे फील्ड में ईंदड़ रोज़ जी तब्दीलियुनि जी ख़बर नाहे ऐं न ई उन वटि को अहिड़ो माहौल आहे। ऐं सिंध जे इंजीनियरिंग यूनिवर्सिटीज़ जी तव्हां दोस्तनि खे ख़बर ई हूंदी त उन जो मक़सदु सिर्फ़ु तव्हांखे डिग्री ॾियणु आहे ऐं उन खां पोइ अक्सर दोस्तनि खे या त गवर्नमेंट जॉब जी तयारी करणी आहे या CSS करणो आहे। असांजो मक़सदु सिंध जे मसइलनि जो हल इंजीनियरिंग, टेक्नोलॉजी ऐं साइंस जे ज़रिए करणु आहे ऐं हिकु बहितर सिंध ठाहिणु आहे। असां सभई दोस्त मिली करे कोशिशि कंदासीं त इंडस वैली खे एशिया जी या सब कॉन्टिनेंट जी सिलिकॉन वैली ठाहियूं। वधीक अला मालिका, इंशाअल्लाह जल्द मुलाक़ात थींदी। ख़ुदा हाफ़िज़।